सिंध जी भलारी भूम भिटशा में अजरकूं ठाहिण ऐं काठ ते जंडरी जे कम जा करिश्माती हथ जी सफ़ाई वारा हुनर ॾेहां ॾे मशहूरु आहिनि। न रुगो एतिरो पर सिंधी सकाफ़ती शयुनि खे ज़िंदा रखण में अहिड़नि हुनरमंदनि जो ई मुख्य किरदारु आहे। क़ौमी विरसे खे बचाईंदड़नि ऐं क़ौम लाइ जाखोड़ींदड़नि जा अहिड़ा हुनरमंद साथी आहिनि जेके पंहिंजे हुनर जे कमाल ज़रिए धरती लाइ जाखोड़ींदा पिया अचनि। सिंध धरती जा शहनशाह कारीगर काठ कपिड़े ऐं मिटी खे पंहिंजे हथनि जे ख़ूबसूरत ख़्यालनि वारी तस्वराती अहिड़ी त तस्वीर चिटीनि था जो ॼण त इझो कर मिटी जा बुत ॻाल्हाइण शुरू कंदा ऐं हुनरमंदनि जे अहिड़नि कमालनि खे कॾहिं बि ज़वाल नथो अचे ऐं ॾिसंदड़ ॾंदे आङुरियूं करण ते मजबूर थियो पवनि था। जेकी कारीगर रतु विलोड़े जंडरी अजरक ऐं काशी जे ॿियनि कमनि में रातियूं ऐं ॾींहं पंहिंजा रोलड़नि में विझनि था ऐं पंहिंजे हथ जे हुनरनि ज़रिए सकाफ़त खे आसूदो ऐं सदियुनि जी तहज़ीब खे ताबिंदा ऐं जरकंदड़ रखियो अचनि था, से पाण हुकूमती सरपरस्ती न हुजण सबबि मुआशी तंगदस्ती जो शिकार आहिनि। सिंध जे सकाफ़त खाते वांगुरु हुकूमत जे मिड़नी खातनि में अॼु सकाफ़त जा गीत त ॻाया वञनि था, पर सकाफ़त खे ज़िंदा रखंदड़ हुनरमंदनि लाइ ऐं उन्हनि जी ज़रूरतुनि जे पूराव लाइ ख़्यालु मिड़नी दिमाग़नि खां ओझल ई आहे। पर जेकॾहिं सिंध हुकूमत हुनरमंदनि जी थोरी बि सहायता करे ऐं 1981-82 वारे सिंध हुकूमती ऐलान खे अमली जामो पाराईंदे सिंध सिमाल इंडस्ट्रीज़ कारपोरेशन मरफ़त जंडरी अजरक ऐं काशी ऐं खादी ऐं गरबी जे कारीगरनि रॉ मटीरियल ऐं वर्कशॉप मुहैया करे ॾे ऐं सकाफ़त खे वधीक ताक़त सां ज़ाहिर करण लाइ डिस्प्ले सेंटर ऐं मार्केट क़ाइमु करे ॾे जिते हू तयारु थियल सामान ऐं ॿियनि शयुनि जो विकिरो करे सघनि त हूंदो हुनरमंद जे हथनि जा थक ई लही वञनि। अजरक जंडरी ऐं ॿियनि सुघड़नि हथ जे हुनरनि जे कारीगरनि लाइ 1981-82 में त 65 क्वार्टर हुनरमंदनि खे अलाट बि कया विया हुआ। SSIC हुनरमंदनि सां खेनि सहूलियतूं ॾियण लाइ लिखत बि मुकमिल कई हुई, पर 28 साल गुज़री विया, हुनरमंद क्वार्टर छॾे हलिया विया ऐं कारपोरेशन इहे क्वार्टर पंहिंजा बिब भरण वास्ते विकिरो करे छॾिया। जंडरी अजरक ऐं ॿियनि शयुनि जे कारीगरनि लाइ सहूलियतूं ऐं खेनि आसाइशूं मुहैया करण त तमामु परे जी ॻाल्हि रही, पर हुनरमंद कानूनी जी घटियुनि तोड़े रोड रस्तनि ते गैर कानूनी अदावतूं क़ाइमु करे हुनरमंदनि खां पंहिंजे अबाणनि खां मिलियल ज़मीननि जे टुकरनि ते बि सिंध सिमाल कारपोरेशन जा कामूरा चिबनि वांगुरु चढ़ी वेठा ऐं संदनि ज़िंदगी सिंध जे असासे ऐं सदियुनि जी सुञाणप खे बाक़ी रखणु यानी सकाफ़ती विरसो बचाइण ऐं नयूं शयूं ठाहिण में न पर सिंध जे हुनरमंदनि जो अक्सर करे वक़्तु बेलगाम गटरनि जी घटियुनि में बीठल पाणी खे कढण में ई गुज़रे थो। जंडरी जे कारीगरनि जी रॉ मटीरियल ते दुकानदारनि जो कब्ज़ो ऐं हुनरमंद दुकानदारनि जा कर्ज़ी हुअण सबबि माठ जो रोज़ो रखियो अचनि था ऐं के कारीगर त पंहिंजो हाल बि ॿुधाइनि था। हुनर असीं त चवंदा असांजो हुनर अञा बि कंहिं वॾी कंहिं मंज़िल ते पहुचे, पर केर बि असांजो कुझु बि माना न को असांखे गवर्नमेंट जे तरफ़ां या के इदारे तरफ़ां का बि असांखे मदद कोन थी मिले जंहिं तरह असीं माना हिन हुनर खे कंहिं मंज़िल ते पहुचाए सघूं। हींअर महांगाई आहे, अजरक असांखे अहिड़ी शइ आहे जेका हर लिहाज़ सां कमु अचे थी। हाणे हिकिड़ो माण्हू आहे जेको 1000 रुपए अजरक घटि में घटि जॻह नथो वठी सघे, हाणे हुन जॻह ते कॾहिं सस्ती हुनखे खपे थी। बाक़ी ॻाल्हि आहे त अजरक जेका असांजी पंहिंजी हथ जी तयारु थियल आहे उनजी सुञाणप मुख़्तलिफ़ आहे, अलॻि आहे ऐं सिंधी माण्हुनि खे सुञाणप आहे उनजी। जेके माण्हू अजरक पाइण वारा आहिनि से बिल्कुलु पाइनि था, पर छा आहे त महांगाई जो दौरु आहे, पोइ उन लिहाज़ सां ॾियण वठण में या कंहिंखे अहिड़े नमूने सां खपे थी उहो प्रिंटेड हले थी हुनजे करे। हिन ॾियारे जे हिसाब सां जेका चइजे त असांजी सिंधी सकाफ़त अजरक जो ॾींहुं पियो मल्हायो वञे, पर असांजी जेका असुल सिंधी जेका असुल जेका अजरक आहे न उहा उनखे का माना जेको तरजीह न मिली आहे। ॾिसूं पिया त जेका नकली अजरक आहे उहा तमामु माना जेको ज़ोर ऐं शोर ते ख़रीद बि कई वञे ऐं असांजी जेका असुल अजरक आहे उहा उते जो उते ई पियल आहे, उनखे कंहिं क़िस्म जी जेको का बि अॻियां तरजीह न मिली आहे। अजरक अॼु ॾींहं ताईं जेका नकली हले पई ऐं जेकॾहिं इन जी आमदरफ़्त जाम थी वई त अॻियां हली असुल जेका असांजी सिंधी जेका अजरक आहे, सिंधी जेको कल्चर आहे उहो अॻियां हली जेको सो बिल्कुलु तबाही जे किनारे ते जेको आहे सो पहुची वेंदो हलियो। जहिड़े नमूने जंडरी जे कारीगरनि सां बुख ऐं बदहाली मथनि चिथरियूं पई कयूं आहिनि, बिल्कुलु अहिड़े नमूने ई हथ सां अजरकूं तयारु कंदड़ हथ जे हुनर वारी सनत पिणु ख़तमु थी चुकी आहे। अजरकूं ठाहिण वारी मशीनी प्रिंट हथ जे हुनर वारनि कारीगरनि खे भिटशा मटियारी ऐं हाला में ॼण त हलिया वञो जो इशारो ॾेई छॾियो आहे ऐं भिटशा हाला ऐं मटियारी में हथ सां अजरकूं ठाहिण जा कुल ई कारखाना बंदि थी चुका आहिनि, जंहिं सबबि सभई कारीगर बेरोज़गार ऐं फाका कशी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहिनि। पर सिंध जे सकाफ़त खे बचाइण वारा ऐं सिंधी अजरक जे असुल रंगनि खे रचाइण वारा झूना कारीगर अॼु बि रुञ में रड़कंदे ऐं बुख ऐं बदहाली बावजूदि बि अजरकूं ठाहींदे धरती जो कर्ज़ लाहींदे नज़र अचनि था। अहिड़ा कारीगर कोहें दूर वञी अजरक ठाहिण लाइ दरियाई पाणी ऐं बबुरनि जी खौर गॾु कनि था
ऐं ॿिया मसाला ऐं चिटा रंग तयारु करे कपिड़े ते दिलि जे मिड़नी मुथबरनि मोहबतुनि सां अंदर जूं उमंगूं ऐं धरती सां इश्क चिटीनि था। हथ सां अजरकूं ठाहींदड़ जिते वधीक वक़्तु लॻाइनि ऐं ख़ूबसूरत ऐं मयारी अजरक ठाहीनि था, पर पोइ बि खेनि मिलंदड़ मुआवज़ो ऐं आम माण्हुनि जी दिलचस्पी संदन ठहंदड़ अजरकनि में घटि आहे, जॾहिं त मशीनी छापे ज़रिए ठहंदड़ गैर मयारी ऐं सस्ते अजरक में माण्हुनि जी दिलचस्पी वधीक आहे। जेतोणीकि मशीनी इजादुनि मां फ़ाइदो वठणु वक़्त जी ज़रूरत ऐं थोरे वक़्त में घणो नाणो कमाइण खां इनकार त कंहिंखे बि न आहे, पर साझा बंदनि लाइ इहो सुवालु पिणु आहे त सिंध जे असलोकी हुनरमंदनि जे हथ सां ठाहियल अजरक ऐं मशीनी अजरकनि में न रुॻो बे इंतिहा मयार जो फ़र्क़ु मौजूदु आहे, पर सिंध जे सकाफ़त खे उजागर करण जा ज़ामिन हथ जंडरी काशी ऐं अजरकूं ठाहिण खां आहिस्ते आहिस्ते परे थी रहिया आहिनि। उन करे सिंध जी सकाफ़त खे बचाइण लाइ हुनरमंदनि जो क़दुरु करणु वक़्त जी ऐं सिंध जे विरसे खे बचाइण जी बहरहाल ज़रूरत ज़रूरु आहे, जंहिं करे साझा बंदनि खे हथ जे हुनरनि खे बचाइण लाइ संजीदगीअ सां बहरहाल सोचणो पवंदो ऐं सिंध सरकार ऐं सकाफ़त खाते खे अजरकुनि जंडरी ऐं ॿिए काशी जे कमनि वारी किर्त खे पंहिंजे हुनर जे कमाल वारी कुख मां जनमु ॾींदड़ हुनरमंदनि जो बहरहाल भरजलो थियणो पवंदो। ऐं हिन वक़्तु 1981-82 में सिंध हुकूमत पारां कयल हुनरमंदनि लाइ ऐलान खे अमली जामो पाराइण जी पिणु ज़रूरत आहे ऐं ज़रूरत इन ॻाल्हि जी बि आहे त हुनरमंदनि लाइ क्वार्टर ॾिजनि, वर्कशॉप ऐं रॉ मटीरियल मुहैया करणु, डिस्प्ले सेंटर जे क़याम, तोड़े हुनरमंदनि खे शयूं विकिरो करण लाइ मार्केट ठाहे ॾियण वारे वचननि खे अमली सूरत में आणे हुनरमंदनि खे बुख ऐं बदहाली खां बचाए सिंध जी सदियुनि जी तहज़ीब ऐं सकाफ़त खे बचाइण लाइ जोगा उपाउ करणा पवंदा त जीअं ईंदड़ वक़्त में सकाफ़त जा मुजाविर ऐं मुहाफ़िज़ हुनरमंद बाक़ी रही सघनि ऐं पंहिंजी धरती जी सुञाणप अजरक ऐं जंडरी जे हुनर खे बाक़ी रखी सघनि। ईंदड़ वक़्त में सिंध जी सदियुनि जी तहज़ीब ऐं सकाफ़त खे बचाइण लाइ बहरहाल जोगा उपाउ करणा पवंदा त जीअं ईंदड़ वक़्त में सकाफ़त जा मुजाविर ऐं मुहाफ़िज़ हुनरमंद बाक़ी रही सघनि ऐं पंहिंजी धरती जी सुञाणप अजरक तोड़े जंडरी जे हुनर खे बाक़ी रखी सघनि।